सलाम इंस्पेक्टर। पूछी सघां थो केरु आहीं तूं? नवाब चवंदा आहिनि मूंखे। नवाब इंस्पेक्टर अब्बास, मां तोखे हिकिड़ी फोन कई ऐं तूं हीअं हलियो आहीं। तोखे पंहिंजे मौत जो ख़ौफ़ न थियो? मौत जो ख़ौफ़ उहे कंदा आहिनि जिन खे ज़िंदगी सां प्यार हुजे। मां सिर्फ़ हिते जुर्म खे ख़तमु करण आयो आहियां। अच्छा, त तूं जुर्म खे ख़तमु करण आयो आहीं? हा, जुर्म खे ख़तमु। जेकॾहिं तूं मुजरिम आहीं त मरंदे। तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां? सिकंदर बाबा खे तो नुक़सान पहुचायो आहे, हुनजो हिसाब किताब वठण आयो आहियां। ओ त तूं सिकंदर जो माण्हू आहीं जंहिंखे मारण जो मूं कसम खयो आहे। त पोइ तूं मरंदे ऐं सुभाणे जी अख़बार में तुंहिंजे मरण जी ख़बर हूंदी। इहो त वक़्तु ॿुधाईंदो। तूं मूंखे थो मारी या मां तोखे।